जामशोर वासी ज़फ़र ब्रह्माणी के गिरफ्तार कर मुबैना गुम करण खिलाफ अवामी तहरीक जगवान ने वारसन पारा एहतजाजी मुजाहरो किया वियो। मौके ते अवामी तहरीक जगवान वारसन मुसम्मत पीरानी ब्रह्माणी, मुसम्मत ज़रीना ब्रह्माणी, जावेद ब्रह्माणी, अब्दुल हक ब्रह्माणी, मुस्तफ़ा रांझाणी समेत बेन डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुजाहरो कंदे SHO जामशोर खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। हुन इल्ज़ाम हयो त SHO जामशोर असद परिहाड़ घिटीअ में गटर जो पानी हुजण जो जवाब ॼाणींदे ज़फ़र ब्रह्माणी खे बिना जवाब गिरफ्तार करे सख्त तशद्दुद जो निशानो बणाए खंभे गुम करे छॾियो आहे। हुननि DIG हैदराबाद, AIG हैदराबाद ऐं IG सिंध समेत वसवारनि खां मुतालबो कयो त ज़फ़र ब्रह्माणी खे आज़ाद कराए ज़ालिम SHO खिलाफ कानूनी कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। 3-4 चकर असांखे तंग कयो अथनि। अॼु मुंहिंजे छोकिरे खे वठी भाउ खे वञी उन में जेल में चई हल तोखे ब्लॉक में बंदि कयो। असां असांजो ॾोह कोन्हे, भले बंदि कयो तव्हां, जेको ॾोह आहे त असां उहो ॿुधायो। बेगुनाह माण्हुनि खे खंभे खणी था वञो, पाणी जो इशू बनाए। पाणी जो इशू कोन्हे, हीअ असल में दहशतगर्दी आहे। माण्हुनि खे हिसाइणो आहे, माण्हुनि खे दॿाइणो आहे। इन जे करे असीं पुरज़ोर मुतालबो था कयूं। हीअ असां सां भेनरूं गॾु आहिनि। असीं चऊं था त हीअ जेकी पॉलिसी सिंध गवर्नमेंट जी आहे हीअ इंतहाई ख़तरनाक आहे ऐं इहो घणो अर्सो हली न सघंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।